ॼाम साहब मतवां सां ख़बर शेयर कयूं पिया। शहबाज़ खान मरी जी रिपोर्ट मूजिब ॼाम साहब लॻ देह छवी नुसरत में ट्राली माफ़िया ऐं कब्ज़ाखोर सरगर्म आहिनि। ॼाम साहब लॻ देह छवी नुसरत में सरकारी सिम नाले ते एरीगेशन जे कुझु ऑफिसरनि पैसा वठी ट्राली माफ़िया खे सिम नाले जे कपनि तां मिटी खणण जी इजाज़त ॾेई छॾी। सिम नाले जे बंदनि खे कमज़ोर करे छॾियो। सिम नाले जे पाणी में घरनि में काहे पवण जो ख़तरो आहे। सिम नाले जे कप ते कब्ज़ा माफ़िया बेखौफ़ ऐं सरगर्मीअ सां कमु करे रहिया आहिनि। एरीगेशन कुझु ऑफिसरनि ज़मींदारनि सां मिली करे सिम नाले जे कपरनि पटे सिम नाले जे अंदरि उछलाए सिम नाले सोढ़ो करे छॾियो आहे। सिम नाले जे पाणी जी नेकाली बंदि करे छॾियो अथनि। ॻोठाणनि ग़ुलाम मुस्तफ़ा मरी, मंज़ूर मोहम्मद उर्स, हज़ार खान मरी, मुमताज़ मरी एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। संदन मीडिया सां ॻाल्हाईंदे चवणु आहे त ट्राली माफ़िया ज़मींदारनि जे चवण ते उन्हनि ज़मींदारनि खे पैसा ॾेई सिम नाले जो मिटी खपायो अथनि, जंहिंमें कुझु नाले वारा मुजरिम चओ ज़मींदारनि जा नाला आहिनि। आसिफ अली ज़रदारी, मीर मोहम्मद बिरोही, बिजार डोमकी, इमाम बख्श रहसाणी, हैदर बिरोही ऐं ॿियनि कब्ज़ा माफ़िया ट्राली जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं सिम नाले जी हद पटाइण बंदि करे ॻोठाणनि खे ॿुॾण खां बचायो वञे।